अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे कलोड़ा दौरे हुकूमत 1681 ईस्वी खां 1783 ईस्वी। लेखक ग़ुलाम मोहम्मद लाखो। छापो अवल साल 2004 ईस्वी। छापो ॿियो साल 2021 ईस्वी। छपाईंदड़ सिंधी सादगर, गाॾी खातो, हैदराबाद, सिंध। किस्त 19। कलोड़नि जा तख़्तगाह। जीअं त कलोड़नि खे इक़्तिदार हिक ई वक़्त ते मुंतक़िल न थियो हो, उन करे खेनि हुकूमत हलाइण लाइ नवां मर्कज़ तामीर करणा पिया। नवनि मर्कज़नि या तख़्तगाहनि तामीर करण जो ॿियो सबबु हीउ बि आहे त कलोड़नि इब्तिदाई तौर ते इक़्तिदार ते ज़ोरीअ कब्ज़ो कयो हो। उन करे हिननि खे उन वक़्त जे मुख्य सरकारी ऐं फ़ौजी मर्कज़नि खां परे रहण में पंहिंजी भलाई ॾिसण में आई। तारीख़ जे अभ्यास मां ज़ाहिर थिए थो त कलोड़नि पंहिंजी हिक सदीअ जे इक़्तिदार में कुल 11 तख़्तगाह वजूद में आंदा। जेतोणीकि हमअसर मौरिख़नि उन जो सबबु न ॿुधायो आहे, लेकिन ज़ाहिरी तरह ॻच सरकारी मर्कज़ तामीर करण जा ॿ सबब नुमाया ॾिसजनि था। हिक तरफ़ खेनि सिंधु दरिया जे उथल या रुख मटण सबबु ईअं करिणो पियो। ॿिए तरफ़ कलोड़नि ॿाहिरिनि हमलनि जे पस मंज़र में वक़्त ब वक़्त पंहिंजा तख़्तगाह पे तब्दील कया। हेठि हमअसर मवाद जे आधार ते असीं कलोड़नि जे तख़्तगाहनि ते रोशनी विझंदासीं। गाड़ी। मियां नसीर मोहम्मद हिन शहर खे पंहिंजो तख़्तगाह बनायो। मीर अली शेर खाने शहर जी जाग्राफ़ी हिन रीति ॿुधाई आहे। हू पवरनि जी ज़मीन में अहिड़े हंधि जंहिंजे हिक पासे जबल ऐं ॿिए पासे पाणी हो, घारे नाले शहर ॿधी वेठो। तफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 258। मक़ामी तौर हिन शहर जो नालो गाढ़ी मशहूरु आहे। हेनरी कज़न्स सिंध जा क़दीम आसार अंग्रेज़ी सिफ़ो 38 ऐं मेजर हेग इंडस डेल्टा कंट्री सिफ़ो 113 बि हिन शहर खे मियां नसीर जो तख़्तगाह लिखनि था। मियां नसीर 1103 हिजरी 1692 ईस्वीअ में फ़ौत थियो। उन बाद मियां दीन मोहम्मद जो मर्कज़ पिणु ही शहर रहियो। सन 1111 हिजरी 1700 ईस्वीअ में शहज़ादो मुइज़ुद्दीन हिन शहर ते हमलेआवर थियो। लड़ायुनि बाद दीन मोहम्मद खे गिरफ़्तार करे मुल्तान वठी वियो। उन सां गॾु गाड़ी शहर खे बि साड़ाए बर्बाद करे वियो। तोहफ़तुल कलाम राशिदी एडिशन सिफ़ो 435। हीउ शहर 20 साल तख़्तगाह रहियो, जिते कलोड़नि पंहिंजा मुस्तक़िल तामीरात कराया। अॼु सूदो हिते मियां नसीर मोहम्मद जे ठहिरायल जामे मस्जिद जा बाक़ियात मौजूदु आहिनि। उन जे भरिसां ख़ुदि मियां नसीर मोहम्मद, मियां दीन मोहम्मद ऐं संदन दौर जे नामवर अमीरनि ऐं फ़ौजी अॻवान जा मक़बरा मौजूदु आहिनि। गाड़ी जा बाक़ियात दादू ज़िले जे ख़ैरपुर नाथन शाह तालिके में आहिनि। ख़ुदाआबाद अवल। गाड़ी खां पोइ ख़ुदाआबाद कलोड़नि जो तख़्तगाह बनियो। सन 1111 हिजरी 1700 ईस्वीअ में मुइज़ुद्दीन जे हमले वक़्तु मियां दीन मोहम्मद जो भाउ मियां यार मोहम्मद कलात ॾे हलियो हुयो। हालतूं साज़गार थियण शर्त मियां यार मोहम्मद सन 1113 हिजरी 1701 ईस्वीअ धारे मुल्क मोटी आयो। हिन वॾी हिमत सां दीन मोहम्मद जे इलाइक़नि खे मुती कयो ऐं पंहिंजी हुकूमत जो ऐलान कयो। हिन भेरे पाण गाड़ी वारे इलाइक़े खे छॾे हिक नई ख़िते में पंहिंजो तख़्तगाह मुक़ररु कयाई। मीर काने लिखियो आहे त हाणे टिड़ी पखड़ी वियल सिराई हर तरफ़ खां अची गॾु थिया ऐं हीउ गचेरो फ़तेह करे पवरनि जी गादी शिकारपुर जो नालो फेराए ख़ुदाआबाद नालो रखी उन्हीअ में रहण लॻो। तफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 262। हिन बयान मां ज़ाहिर थियो त शहर असल में पवरनि जो हो ऐं उन जो नालो शिकारपुर हो। मियां साहब न रुगो उन खे तख़्तगाह मुक़ररु कयो, लेकिन शहर जो असुलु नालो बि तब्दील करे छॾियो। ख़ुदाआबाद जो शहर मियां यार मोहम्मद जे पूरे दौर में कलोड़नि जो तख़्तगाह रहियो। यार मोहम्मद 1131 हिजरी 1719 ईस्वीअ में फ़ौत थियो। उन खां पोइ संदसि पुटु मियां नूर मोहम्मद हुक्मरान थियो, जंहिं पिणु हिन शहर खे तख़्तगाह रहण ॾिनो। यार मोहम्मद ऐं नूर मोहम्मद ख़ुदाआबाद में रहंदे मुल्की सियासत में अहम कामयाबियूं माणियूं। सिबी ऐं गुंजाबे ते हितां वेही हुकुम हलायो वियो। मियां नूर मोहम्मद ख़ुदाआबाद में हो, जो खेसि 1150 हिजरी 1737 ईस्वीअ में ठटे सूबे मिलण जी ख़ुशख़बरी मिली। हिन शहर काफ़ी सियासी तब्दीलियूं बि ॾिठियूं। वक़्त जा वॾा वॾा आलिम, शाइर, अदीब ऐं ख़ानदान कंहिं न कंहिं मतिलब सां ख़ुदाआबाद में पहुता, के हिते फ़ौत थिया
ऐं के मक़सद माणे वापसि थिया। तफ़सील लाइ ॾिसो राकम जो मकालो, कलोड़नि जा तख़्तगाह, रिसालो महराण नंबर 2 ऐं 3, साल 1983 ईस्वी। हीउ शहर पूरा 50 साल सिंध जो तख़्तगाह रहियो। 1164 हिजरी 1750 ईस्वीअ में नूर मोहम्मद कलोड़ो पंहिंजे नए बदिरायल शहर मोहम्मदाबाद ॾे मुंतक़िल थियो। तफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 271। उन बाद हिन शहर जी सरकारी हैसियत ख़तम थी, पर समाजी अहमियत बरक़रार रहंदी आई। मोहम्मद मुरादियाब ख़ान खे ज़ुल्हज 1170 हिजरी अगस्त 1757 ईस्वीअ में माज़ूल कयो वियो। कलोड़ा तारीख़ जुल्द 2 सिफ़ो 515। तॾहिं खेसि हिते ई नज़रबंदि रखियो वियो। मियां ग़ुलाम शाह हुक्मरान हो, तॾहिं खोसन ख़ुदाबाद में फुरलुट कई हुई। वक़्त जे हाकिम हिन शहर में पहुची खोसन खे इबरतनाक सज़ा ॾिनी। फुरियलनि जी दिलजोई कई ऐं शहर जे इंतिज़ाम लाइ जोगा बंदोबस्त कया। तफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 278 खां 279। हीअ फुरलुट जाफ़र ख़ान खोसे कराई। मियां ग़ुलाम शाह हिन ॾोह में जाफ़र समेत घणनि खोसनि खे क़तल कराए छॾियो। सिंध जो शाहनामो सिफ़ो 102 खां 103। उन खां पोइ हीउ शहर आहिस्ते आहिस्ते ख़तमु थींदो वियो। ख़ुदाबाद जा खंडर ऐं बस्ती अॼु सूदो दादू ज़िले में सेवण दादू रोड सां मौजूदु आहिनि। मियां यार मोहम्मद 1131 हिजरी 1719 ईस्वीअ में फ़ौत थियो त खेसि हिते दफ़न कयो वियो। मुरादियाब ख़ान नज़रबंदीअ जे हालत में ख़ुदाबाद में हो, जो शवाल 1171 हिजरी जून 1757 ईस्वीअ में फ़ौत थियो। तारीख़ कलोड़ा जुल्द 2 सिफ़ो 520। खेसि बि हिते दफ़न कयो वियो। मौजूदा दौर में मियां यार मोहम्मद जो कुबो ऐं जामिया मस्जिद कलोड़नि जा 2 अहम यादगार बाक़ी बचा आहिनि। हिननि यादगारनि मुतालिक़ तामीरात वारे बाब में जाइज़ो पेश कबो। मोहम्मदाबाद हीउ कलोड़नि जो टियों सरकारी माॻ हो। हीउ शहर मियां नूर मोहम्मद तामीर करायो, उन करे मोहम्मदाबाद जे नाले सां मशहूरु थियो। हमअसर मौरिख़ अली शेर काने लिखे थो त साहिबज़ादो मोहम्मद मुरादियाब ख़ान पीउ जे दीदार खां फैज़याब थियो त खेसि सॼो दफ़्तर हवाले करे ख़ुदाबाद में विहारे शाहनवाज़ ख़ान पाण अची नए ॿधायल शहर मोहम्मदाबाद में रहियो। तफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 271। यादि रहे त ईरान में यरगमाल तौरु रहियल मुरादियाब ख़ान सन 1164 हिजरी 1750 ईस्वीअ में वतन मोटी आयो। उन बाद मियां साहब हुकूमत जो कारोबार मुरादियाब खे ॾेई पाण मोहम्मदाबाद में अची रहियो, लेकिन मुरादियाब हुकूमत हलाए न सघियो। उन करे सुतती मियां साहब हिकु भेरो वरी इक़्तिदार जी वाग पंहिंजे हथ में वरिती। मियां साहब मोहम्मदाबाद में हो जो अहमद शाह अब्दाली सिंध तरफ़ वधणु लॻो। हीअ इतला मिलंदे मियां नूर मोहम्मद जैसलमेर ॾे हलियो वियो। आख़िरकार हिन सफ़र में पाण 12 सफ़र 1167 हिजरी 9 डिसंबर 1753 ईस्वीअ ते वफ़ात करे वियो। तफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 271 272। मियां नूर मोहम्मद जे वधायल मोहम्मदाबाद सरकारी हैसियत सिर्फ़ु 4 साल माणी। मियां जी वफ़ात खां पोइ संदसि मैयत हाणे हिन शहर में दफ़न कयो वियो। उन खां पोइ हीउ शहर सरकारी अहमियत विञाए वेठो ऐं रुगो हाकिमनि ऐं अमलदारनि जो मुदफ़न गाह बणिजी वियो। मोहम्मदाबाद जा वाक़ियात मोरे तालुके में शाहपुर जहानिया खां ओभर तरफ़ 8 किलोमीटर परे आहिनि। मुरादाबाद हीउ शहर मोहम्मद मुरादियाब ख़ान तामीर करायो हो। जंहिं वक़्तु अहमद शाह अब्दाली सिंध तरफ़ अची रहियो हो, उन वक़्तु मियां नूर मोहम्मद जैसलमेर ॾे निकिरी वियो। मुरादियाब ख़ौफ़ खां वालिद खे छॾे उमरकोट हलियो वियो। उन विच में हिकु त मियां नूर मोहम्मद फ़ौत थी वियो ऐं ॿियो त दीवान गदूमल कोशिशि करे बादशाह खां मुरादियाब ख़ान लाइ हुकूमत जो परवानो हथु कयो। मुरादियाब ख़ान मोहम्मदाबाद खे तर्क करे नए तख़्तगाह जोड़ण लाइ हुकुम ॾिनो। मीर काने लिखे थो त हुकुम मिलण ते कामोरन उतां अची नसरपुर जे साम्हूं नवाब जी कैंप लाइ हिकु ज़मीन तयारु कई। नवाब जी उन ज़मीन ते तशरीफ़ फरमा थियण खां पोइ थोरनि ई ॾींहंनि में मुरादाबाद नाले हिकु वणंदड़ शहर तयारु थी वियो। तफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 273 274। मुरादाबाद जो शहर 4 साल सिंध जो तख़्तगाह रहियो। हिन शहर मुख़्तसर अरसे में सियासी ऐं सकाफ़ती सरगर्मियूं बि ॾिठियूं त हाकिमनि खे हुकुम हलाईंदे ऐं माज़ूल थींदे बि ॾिठो। कलोड़नि जा तख़्तगाह महराण 2 ऐं 3 1983 ईस्वी। मुरादियाब ख़ान ज़ुल्हज 1170 हिजरी
अगस्त 1757 ईस्वी में माज़ूल थियो। उन बाद मियाँ ग़ुलाम शाह नओं हुक्मरान बनियो, लेकिन 2 महीननि अंदरि हीउ शहर तॾहिं ख़तमु थियो जॾहिं मुहर्रम 1171 हिजरी सेप्टेंबर 1757 ईस्वी में सिंधु दरिया हिन शहर खे ग़रक़ करे छॾियो। तोहफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 275। अंग्रेज़ी लेखकनि मुरादाबाद जे बारे में रुगो धुका हया आहिनि। लेम्बर्क हिन शहर खे निभागो सॾे थो ऐं लिखे थो त हीउ शहर 2 सालनि जे अंदरि तबाह थी वियो। सिंध जनरल इंट्रोडक्शन सिफ़ो 191। हेग जो ख़्यालु आहे त हीउ शहर ख़ुदि पंहिंजे अॾींदड़ जे दौर में ग़रक़ थियो। उन बाद मुराद याब ख़ान ॿियो शहर अहमदाबाद नाले सां वजूद में आंदो। द इंडस डेल्टा कंट्री सिफ़ो 120। हक़ीक़त में मुरादाबाद जे बारे में जो कुझु मीर अली शेर कान्य लिखियो आहे उहो ई दुरुस्त सम्झणु खपे। ग़ुलाम रसूल महर पिणु कान्य जी राय खे वज़न ॾिनो आहे। तारीख़ कलोड़ा जुल्द 2 सिफ़ो 507 हाशियो 3। जीअं मथे बयान थियो, ही शहर मुराद याब ख़ान जे मौज़ूल थियण खां पोइ मुहर्रम 1171 हिजरी सेप्टेंबर 1757 ईस्वी में ख़तमु थी वियो जॾहिं मियाँ ग़ुलाम शाह हुक्मरान बनियो। मुरादाबाद जो माॻ तारीख़ी शहर नसरपुर जे आस पास हो। मौजूदा दौर में मुहक़क़नि खे हिन जे बारे में कुझु बि मालूम कोन्हे। अलाहाबाद हीउ शहर ग़ुलाम शाह मुरादाबाद जे ख़तमु थियण खां पोइ तामीर करायो हो। कान्य लिखे थो त जॾहिं उन ई मनहूस शहर मुरादाबाद खे चौधारी पाणी वकोड़े वियो त उतां लॾे पीउ वारे मोहम्मदाबाद जे भरिसां अलाहाबाद नाले नओं शहर ॿधाए वञी उते रहियो। सिंध तहफ़तुल किराम सिंधी छापो सिफ़ो 275। ग़ुलाम शाह नओं तख़्तगाह जोड़े अलाहाबाद में अची वेठो, लेकिन संदसि हुकूमत सिर्फ़ु 2.5 महीना 13 ज़ुल्हज 1170 हिजरी खां 25 सफ़र 1171 हिजरीअ ताईं हली सघी, छो त उन अरसे में मोहम्मद अतर ख़ान अफ़गान दरबार मां हुकूमत जो परवानो वठी सिंध पहुची चुको हो। ग़ुलाम शाह खे जॾहिं हीउ मालूम थियो त पाण थर ॾे हलियो वियो। रमज़ान 1171 हिजरीअ में मियाँ ग़ुलाम शाह सिंध ॾे तवजो कयो। रोहिड़ीअ वटि 2 भाइरनि में खूनरेज़ जंग थी। मोहम्मद अतर ख़ान हारायो ऐं मियाँ ग़ुलाम शाह खटियो। शवाल 1171 हिजरीअ में मियाँ ग़ुलाम शाह सेवण पहुतो ऐं पोइ ख़ुदाबाद वञी मुरादयाब जे वफ़ात जे उज़र खाई कयई। उन खां पोइ जे हालतुनि ते तहफ़तुल किराम में अचे थो त शवाल 1171 हिजरी जून 1758 ईस्वीअ जे आख़िर में अलाहाबाद में मंज़ल अंदाज़ थियो। तहफ़तुल किराम सिंधी छापो सिफ़ो 276 277। ग़ुलाम शाह हिन भेरे सिर्फ़ु 6 महीना हुकूमत कई। रबिल सानी 1172 हिजरी डिसंबर 1758 ईस्वी ताईं। उन बाद वरी अतर ख़ान परवानो वठी सिंध में दाख़िल थियो ऐं ग़ुलाम शाह अलाहाबाद खे छॾे लाड़ ॾे हलियो वियो। तहफ़तुल किराम सिंधी छापो सिफ़ो 277। अलाहाबाद मुतलिक़ हमअसर तारीख़ुनि में फ़क़ति एतिरी मालूमात मिले थी। ग़ुलाम रसूल महर हिन तख़्तगाह जो ज़िक्र कंदे रुगो धुकेबाज़ी कई आहे। पाण अलाहाबाद खे शाहपुर सां मिलायो अथसि। उन खां सवाइ अलाहाबाद खे नसरपुर जे भरिसां ॼाणाए थो। तारीख़ कलोड़ा जुल्द 2 सिफ़ो 531 सिफ़ो 975। तारीख़ी तौर ते ग़ुलाम रसूल महर जी हीअ सरासर ग़लती आहे। अलाहाबाद जे मुतलिक़ कान्य जी लिखत दुरुस्त आहे। संदसि लिखत जे आधार ते अलाहाबाद जो माॻ मकान मौजूदा दौलतपुर तालके में हुजणु खपे। तफ़सील लाइ ॾिसजे राकिम जो मकालो तख़्तगाह अलाहाबाद जी तलाश रिसालो महरान नंबर 3 साल 1989 ईस्वी। नौशरो फ़िरोज़ हिन शहर जो बुनियाद वेरड़ उन वक़्तु रखियो जॾहिं नसीर मोहम्मद सन 1092 हिजरी 1681 ईस्वीअ में कलोड़नि जे हुकूमत जो बुनियादु रखियो। उन वक़्त खां वठी हीउ शहर कलोड़नि जे लाइ वॾी अहमियत रखंदड़ हो। हिन शहर खे मियाँ अतर ख़ान पंहिंजो तख़्तगाह मुक़ररु कयो। कान्य लिखे थो त मोहम्मद अतर ख़ान मुल्क ख़ाली ॾिसी छा लाइ त अहमद यार ख़ान संदसि लाइ अॻे ई इंतज़ाम करे छॾियो, अची नौशहरे में लथो। तहफ़तुल किराम सिंधी छापो सिफ़ो 275।
म्यातर ख़ान पहिरियों भेरो 8 महीना हुकूमत कई। सफ़र 1171 हिजरी अक्टूबर 1757 ईस्वीअ में हुकूमत जो आगाज़ कयाई ऐं रमज़ान 1171 हिजरी मई 1758 ईस्वीअ में हुकूमत विञाए वेठो। तफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 276। वो 8 महीननि जो अरसो मोहम्मद अतर ख़ान नौशरो फ़िरोज़ पंहिंजो तख़्तगाह रखियो। पाण ॿियो भेरो रबिउल सानी 1172 हिजरी डिसंबर 1758 ईस्वीअ में हुकूमत हथ कयाई। तफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 277। हीअ अरसो सिर्फ़ु 5 महीना रमज़ान 1172 हिजरी अप्रैल 1759 ईस्वीअ ताईं हुकूमत करे सघियो। उनखां पोइ म्या ग़ुलाम शाह इक़्तिदार ते क़ाबिज़ थियो ऐं अतर ख़ान नौशहरे खे ख़ाली करे हलियो वियो। तफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 278। म्यातर ख़ान अकेलो हुक्मरान हो जंहिं हिन शहर में वेही हुकुम हलायो। उनखां पोइ ॿिए कंहिं बि हाकिम हिन खे तख़्तगाह न बनायो। कलोड़नि जा के आसार हिन वक़्तु मौजूदु कोन्हनि। अलबत्ता ही शहर हिन वक़्तु बि अहमियत वारो आहे ऐं ज़िले जो हेड क्वार्टर आहे। तफ़सील लाइ ॾिसिजे राकिम जो मकालो नौशरो फ़िरोज़ रिसालो सिंधी अदब सिंधालाजी नंबर 1-2 साल 1995 ईस्वी। शाहगढ़ ही शहर में ग़ुलाम शाह जे दौर में 5 महीना सरकारी माॻु रहियो। रबिउल सानी 1172 हिजरी डिसंबर 1758 ईस्वीअ में अतर ख़ान ॿियो भेरो हुकूमत जो परवानो वठी नौशहरे पहुतो। उन वक़्तु ग़ुलाम शाह अलाहाबाद छॾे डेरे ॾे रवानो थियो। उते कुजी नाले बस्तीअ खे मरकज़ मुक़ररु करे उन जो नालो शाहगढ़ रखियाई। तफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 277। उन दौर में मियाँ साहब शाह बंदर जी तामीर जो हुकुम पिणु ॾिनो हो। ग़ुलाम शाह 5 महीना यानी त रमज़ान 1172 हिजरी अप्रैल 1759 ईस्वीअ ताईं शाहगढ़ में रही पंहिंजे हिसे ते हुकूमत कई। उन बाद हिन शहर जो हवालो नथो मिले। तफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 278। मखदूम अमीर अहमद हिन शहर जो नालो शाह कुरा ऐं साकिरा लिखियो आहे। तफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 277। जॾहिं त मीर अली शेर ख़ान शाहगढ़ यानी शाहगढ़ लिखियो आहे। तफ़तुल कलाम राशिदी एडिशन सिफ़ो 468। शाहपुर अवल 1 शवाल 1172 हिजरी 28 मई 1759 ईस्वीअ ते मैं ग़ुलाम शाह भाइरनि ते सोभारो थी मुस्तहकम तरह सां सिंध जो हुक्मरान बनियो। उनखां पोइ शाहपुर खे पंहिंजो तख़्तगाह मुक़ररु कयाई। मीर काने लिखे थो त 25 मुहर्रम उल हराम 1173 हिजरीअ ते नई वसायल शहर शाहपुर में सोभारी छावनी हणी साहिबजादे खे मुतलिकीन समेत साकिरा खां पाण वटि घुरायई। तफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 279। ही शहर अटकल रूए 6 साल सिंध जो दारुल हुकूमत रहियो। सिंध जे क़ौमी मामलनि जूं कई छेड़ियूं निबेरियूं हिते थियूं। कंपनी सरकार ऐं ग़ुलाम शाह जे विच में कुझु वापारी मुआहिदा बि हिन शहर में थिया। मीर अली शेर ख़ान हिन शहर में बखर जो बुज़ुर्ग मीर कलंदर ॾिठो हो। तफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 323। उहो ई दौर आहे जॾहिं में ग़ुलाम शाह मीर कानीअ खे सिंध जो सरकारी मौरिख़ मुक़ररु कयो हो। मकालातुल शुरा सिफ़ो 572। ही शहर 1178 हिजरी 1764 ईस्वीअ ताईं तख़्तगाह रहियो। तफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 280। मेजर हेग हिन जो माग मकान नसरपुर जे भरिसां ॼाणायो आहे। द इंडस डेल्टा कंट्री सिफ़ो 120। हिन राय सां मौजूदा दौर जे मुहक़िक़नि इत्तिफ़ाक़ कयो आहे। ग़ुलाम रसूल महर अलाहाबाद ऐं शाहपुर खे हिकु शहर सॾे थो। तारीख़ कलोड़ा जुल्द 2 सिफ़ो 975। लेकिन ही सिलसिलो ही सरासर ग़लती आहे। मौजूदा दौर में ही शहर शाहपुर दरपुर जे नाले सां सॾिजे थो छो त हिकु मौक़े ते उनखे मिटी ऐं हवा बिल्कुलु पूरे छॾियो। शाहपुर दोअम मियाँ ग़ुलाम शाह 1178 हिजरी 1764 ईस्वीअ में कच्छ जी ॿी मुहिम ते वियो। तॾहिं शाहपुर अवल ख़तम थी वई हुई। मीर कान्य हिन बाबति लिखे थो त कच्छ खां मोटी अचण ते घणी मिटी ऐं वाह जे करे पुराणे शाहपुर खां नई शाहपुर लॾे आया
ऐं बादशाह जी दरगाह मां अॻिए लक़ब सां गॾु समसामुल दूल्हा जो ख़िताब पिणु अता थियो। तफ़दुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 280। मियां ग़ुलाम शाह रबिउल अव्वल 1181 हिजरी जुलाई 1767 ईस्वीअ में देरनि इस्माइल ख़ान ऐं गाज़ी ख़ान ॾे हलियो वियो। उते जो इंतज़ाम मुकमिल करे रजब 1181 हिजरी नवंबर 1767 ईस्वीअ में सिंध जो हाकिम शाहपुर मोटी आयो। तफ़दुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 281। ही शहर 1182 हिजरी 1768 ईस्वीअ ताईं तख्तगाह रहियो। उन बाद हैदराबाद जो शहर वजूद में आयो। हिन शहर जे महल बुक बाबति इख़्तिलाफ़ आहिनि। मिर्ज़ा कलीज बेग शाहपुर जे ॿिन्हिनि शहरनि में फ़र्क़ु न रखी सघियो आहे। क़दीम सिंध उन जा मशहूरु शहर ऐं माण्हू सिफ़ो 265। ख़ुदादाद ख़ान लबे तारीख़ सिंध फ़ारसी सिफ़ो 132 ऐं ग़ुलाम रसूल महर तारीख़ कलोड़ा जो ॿियों सिफ़ो 757 मूजिब ही शहर सकरन तालके में आहे। डॉक्टर नबी बख्श खान बलोच जी हीअ राय दुरुस्त ॾिसिजे थी त शाहपुर जा ॿई शहर हिक ॿिए जे वेझो हुआ। मकालो हैदराबाद जो शहर रिसालो मेरान नंबर 1 साल 1962 ईस्वी। मौजूदा दौर में हिन शाहपुर जे बारे में कुझु बि मालूम कोन्हे। हैदराबाद जो शहर क़दीमी तारीख़ी शहर नेरून कोट जे माॻ ते वजूद में आयो। ज़ुल्क़ाद 1182 हिजरी मार्च 1769 ईस्वीअ में शहर जो बुनियादु रखियो वियो। ज़ुलहज 1182 हिजरी अप्रैल 1769 ईस्वीअ में क़िलो ठही रास थियो। उन बाद में ग़ुलाम शाह अची क़िले में रहियो। मीर अली शेर खान ने तफ़सील ॾींदे लिखियो आहे त नेरून कोट जो हिकु मज़बूत जबल आहे जी सरज़मीन ते तख्तगाह बनाइण जी तजवीज़ थी चुकी हुई। तंहिं करे हैदराबाद जो मज़बूत क़िलो सन 1182 हिजरीअ में जुड़ी रास थियो ऐं मथां हैदराबाद नालो रखियो वियो। संदसि साम्हूं टकर जे मथां शहर अॾाए रहियत खे क़िले जी हिफ़ाज़त में रहायाऊं। ज़ुलहज महीने में डेरे खां मोटण ते अची उन ई क़िले में रहिया। तफ़दुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 281। मेजर हेग हिन शहर खे कलोड़नि जी अज़ीम तामीरात सॾे थो। हू लिखे थो त शहर जो बुनियादु 1768 ईस्वीअ में रखियो वियो जॾहिं त हाकिम सन 1770 ईस्वीअ में हिते अची रहियो। द इंडस डेल्टा कंट्री सिफ़ो 121। हेग क़िले जी तामीर जो साल 1183 हिजरी 1770 ईस्वी लिखियो आहे। पथवाला तजवीज़ कयो आहे त 1768-59 में सिंधू दरिया मौजूदा हैदराबाद जामशोरे वारो रस्तो वरितो। उन पस मंज़र में हैदराबाद जो शहर वजूद में अची सघियो। हिस्टोरिकल जाग्राफी ऑफ सिंध सिफ़ो 140। हैदराबाद जो शहर में ग़ुलाम शाह जे दौर में तख्तगाह रहियो। मियाँ साहब 1186 हिजरी 1772 ईस्वीअ में फ़ौत थियो। तॾहिं खेसि हिन शहर में दफ़न कयो वियो। उन बाद मियाँ सरफराज़ हाकिम थियो जो पिणु 1188 हिजरी 1774 ईस्वीअ ताईं हितां हुकूमत कंदो रहियो। तफ़दुल कलाम राशिदी एडिशन सिफ़ो 476 477। उन बाद तख्तगाह ख़ुदाबाद नई ॾे मुंतक़िल थियो। उन हूंदे बि हिन शहर जी अहमियत बरक़रार रही। मीर फ़तेह अली ख़ान वरी 1204 हिजरी 1789 ईस्वीअ में हैदराबाद खे सिंध जो तख्तगाह मुक़ररु कयो। मिर्ज़ा कलीज बेग अ हिस्ट्री ऑफ सिंध सिफ़ो 205। हैदराबाद जो शहर अॼु सूदो क़ाइमु आहे ऐं सिंध जो ॿियो नंबर वॾो शहर आहे। ख़ुदाबाद ख़ुदाबाद जे नाले सां ई ॿियो शहर कलोड़नि मौजूद में आंदो। ही ख़ुदाबाद नई सॾिजे थी ऐं हाला शहर जे ओलह में 2 किलोमीटरनि ते आहे। मीर अली शेर खान लिखे थो त मियाँ सरफराज़ शोबान 1188 हिजरी अक्टूबर 1774 ईस्वीअ में कच्छ जी मुहिम लाइ रवानो थियो। कच्छ खां गुजरात वियो, पोइ पारकर खां थींदो शवाल 1188 हिजरी डिसंबर 1774 ईस्वीअ में सिधो पंहिंजे नए तामीर करायल शहर ख़ुदाबाद में दाख़िल थियो। तफ़दुल कलाम राशिदी एडिशन सिफ़ो 476 खां 477। ही शहर कलोड़नि जो 10 साल तख्तगाह रहियो। मियाँ सरफराज़ अब्दुल नबी सादिक अली ऐं महमूद ख़ान तोड़े ग़ुलाम नबी ख़ुदाबाद नए मां हुकूमत कई। हिन शहर कलोड़नि ऐं टालपुरनि जी खून ख़राबी ॾिठी।
ही दरबारी झगड़ो नेठि 1198 हिजरी 1783 ईस्वीअ में हालाणीअ जे जंग ते ख़तमु थियो। हिन जंग में कलोड़नि खे शिकस्त मिली ऐं मीरनि जो राज क़ाइमु थियो। इन तरह ख़ुदाबाद नई कलोड़नि जो आख़िरी तख़्तगाह साबित थियो। मीरनि जे दौर में बि ही शहर सिंध जो तख़्तगाह 1204 हिजरी 1789 ईस्वीअ ताईं रहियो। हिन शहर जा वाक़ियात अॼु सूधो मौजूदु आहिनि। हिन ख़ुदाबाद बाबति ॾिसिजे राकम जो मकालो रिसालो मेहराण नंबर 3 ऐं 4 साल 1997 ईस्वी। बालादस्त कुवतूं। करोड़नि जे हिकु सदीअ जी हुकूमत में खेनि जुज़वी तौर ते आज़ादी नसीब थी। इब्तिदा में दहलीअ जा मुग़ल बालादस्त रहिया, बाद में कुझु वक़्त लाइ ईरान जी बालादस्ती क़ाइमु थी, आख़िर में अफ़गान तसलुत क़ाइमु थियो। हेठि कलोड़नि जे दौर में बालादस्त कुवतुनि जे हवाले सां अलॻि अलॻि कुझु ख़ासि पहलू उजागर कजनि था। मुग़ल बालादस्ती। जंहिं वक़्तु आदम शाह जे अॻुवाणीअ में कलोड़नि सियासी जिदोजहद शुरू कई, उन वक़्तु सिंध दहलीअ जे मुग़ल शाही जोड़जक जो हिकु हिसो हुई। कलोड़नि जे वतन दोस्त तहरीक जो मर्कज़ चांडको परगि॒णो हो। ही परगि॒णो बखर सरकार में हो। बखर सरकार वरी मुल्तान सूबे में हुई। आइन अकबरी जुल्द अवल सिफ़ो 1037 उर्दू तर्जुमो। उन करे कलोड़नि जी क़यादत जो झेड़ो बखर सरकार जे ज़रिए मुल्तान जे सूबेदार सां थींदो हो। आदम शाह ऐं पोइ मियां दीन मोहम्मद खे मुल्तान में फांसी ॾिनी वई। मियां नसीर मोहम्मद 1092 हिजरी 1681 ईस्वीअ में कामयाबीअ सां कलोड़नि जी हुकूमत जो आगाज़ कयो। हीउ उहो ज़मानो आहे जॾहिं आख़िरी मुग़ल शहनशाह औरंगज़ेब दखन वञण जी तयारी करे रहियो हो। औरंगज़ेब 8 सेप्टेम्बर 1681 ईस्वीअ ते दखन लाइ रवानो थियो ऐं 1 अप्रैल 1682 ईस्वीअ ते दखन में पहुतो। मियां नसीर मोहम्मद बखर सरकार में टक्कर परगि॒णो ऐं चांडको परगि॒णो हासिल कया, जिते पंहिंजो तख़्तगाह ॻाढ़ी पिणु तामीर करायई। मियां नसीर मोहम्मद ऐं मुग़लनि में के शर्त तय थिया, उन खां पोइ खेसि हुकूमत जो हक़ हासिल थियो। शर्त कहिड़ा हुआ, उन मुतालिक़ तफ़सील नथा मिलनि। ग़ुलाम रसूल महर तारीख़ इंशा मां हिकु ख़त ॾिनो आहे। उन मां ॿिन्ही धुरियुनि में सुलह ऐं मुआहिदे जी तस्दीक थिए थी। तारीख़ कलोड़ा जुल्द अवल सिफ़ो 161। साॻी सूरत हाल में दीन मोहम्मद सां बि रही। इन तरह कलोड़ा 1111 हिजरी 1700 ईस्वीअ ताईं इक़्तिदार जा इब्तिदाई 20 साल मुकमिल। कलोड़नि 1111 हिजरी 1700 ईस्वीअ ताईं इक़्तिदार जा इब्तिदाई 20 साल मुकमिल कया। हिन साल में ख़िते अंदरि कलोड़ा मुख़ालिफ़ क़ुवतूं वरी सरगर्म थियूं ऐं उहे मुल्तान जे वाइसराय शहज़ादे मुइज़ुद्दीन खे सिंध ॾे वठी आयूं। इन तरह कलोड़ा इक़्तिदार जो इब्तिदाई दौर पूरो थियो। तहफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 261 262। औरंगज़ेब दखन में हो। मुल्तान में हिन जो पोटो मुइज़ुद्दीन सभिनी अख़्तियारनि जो मालिक हो। 1112 हिजरी 1701 ईस्वीअ में यार मोहम्मद कलात खां मोटियो ऐं पूरी ताक़त सां मियां नसीर मोहम्मद ऐं दीन मोहम्मद जे इलाइक़नि ते कब्ज़ो कयो। शहज़ादो मुइज़ुद्दीन ही इतला मिलण शर्त सिंध ॾे रवानो थियो, लेकिन पाण मियां यार मोहम्मद जी ताक़त खे ख़तमु करण में नाकाम थियो। हालतुनि खां मजबूर थी यार मोहम्मद सां हेठियनि शर्तनि ते सुलह कयो वियो। नंबर 1, सरहदी इलाइक़नि जी हिफ़ाज़त कई वेंदी। नंबर 2, ठटे ऐं मुल्तान जे नवाब जी ज़रूरत वक़्तु फ़ौजी मदद कई वेंदी। नंबर 3, रस्तनि जो अमुन बहाल कयो वेंदो। नंबर 4, रयत जे भलाईअ जो ख़्यालु रखियो वेंदो। नंबर 5, ईरान बाबति दुरुस्त ॼाण मर्कज़ खे पहुचाई वेंदी। रियाज़ुल इस्लाम अ कैलेंडर ऑफ डॉक्यूमेंटेशन ऑन इंडिया पर्शियन रिलेशन जुल्द अवल सिफ़ो 471 कराची 1979 ईस्वी। मियां यार मोहम्मद ही शर्त क़बूल कया। खेसि बखर ऐं सेवण जा इलाइक़ा ॾिना विया ऐं पिणु लक़ब ख़ुदा यार ख़ान ॾिनो वियो। हीअ तब्दीली ऐं नवाण सन 1113 हिजरी 1702 ईस्वीअ में थी। इन तरह यार मोहम्मद उत्तर सिंध जो हुक्मरान बनियो। हिननि शर्तनि में किथे बि सालाना ख़िराज जो ज़िक्र कोन्हे। शर्तनि ते नज़र विझण सां मालूम थिए थो त मुग़लनि ऐं ख़ासि करे मुल्तान जे हाकिम मुइज़ुद्दीन हिन इलाइक़े में कंट्रोल करण में नाकामी थी हुई, लेकिन मरकज़ी एशिया जे हवाले सां खेनि हिकु अहिड़ी मज़बूत माण्हूअ जी ज़रूरत हुई जो हर हाल में बोलान लक ते ज़ाब्तो रखे ऐं ईरान में थींदड़ सरगर्मियुनि खां खेनि आगाह करे।
सिबी ऐं गुंजाबे जे कब्ज़े लाइ कलात जा विरोही बि उम्मीदवार हुआ, लेकिन उन्हनि खे ही इलाइक़ा न ॾिना विया। शहज़ादे मुइज़ुद्दीन कलोड़नि खां अॻु सिबी ऐं ढाढर ते जेकी हाकिम मुक़ररु कया से सभु नाकाम थिया हुआ। उन पस मंज़र में मुग़लनि खे हिन इलाइक़े लाइ यार मोहम्मद कलोड़ो ई वाहिद मौज़ून ऐं मज़बूत माण्हू ॾिसण में आयो। मियां यार मोहम्मद खां अॻु मुइज़ुद्दीन सिबी ते बख्तावर ख़ान खे मुक़ररु कयो। ॿियो भेरो शहज़ादो सिंध में आयो त बख्तावर ख़ान हिन सां मुक़ाबिलो कंदे मारिजी वियो। बाद में गाज़ी ख़ान दोदाई, अला बख्श ख़ान, इस्लाम ख़ान निहार ऐं क़ाइम ख़ान निहार सिबीअ ते मुक़ररु थिया, पर सभु नाकाम थिया। उन बाद हीउ ख़ितो यार मोहम्मद खे मिलियो। उन खां सवाइ ख़ुदि सिंध जूं हालतूं बि ख़राब हुयूं, ख़ासि करे रस्तनि जो अमन तबाह थी चुको हो। लाक़ानूनियत जी आख़िरी सतह में ख़ुदि हिते जो अवाम इक़्तिसादी तरह बर्बाद थी चुको हो। उन सूरत हाल में मुग़लनि लाइ ॿियो को बि चारो न बचियो हो सवाइ उन जे त इक़्तिदार में मक़ामी माण्हुनि खे शरीक कयो वञे। मियां यार मोहम्मद पूरी ज़िम्मेवारीअ सां शर्तनि जो पूराओ कयो, सिबी ऐं ढाढर ते मुस्तहकम कब्ज़ो कयो ऐं उते जे हालतुनि खे सुधारियो। कलात जा विरोही हाकिम बि हिननि इलाइक़नि जा उम्मीदवार हुआ। नतीजे में सिंध ऐं कलात जा तालुकात ख़राब थींदा विया। मुआदे जी पैरवीअ में 1130 हिजरी 1718 ईस्वीअ में जॾहिं ठटे में मुग़लनि ऐं शाह इनायत जो तसादुम थियो, तॾहिं मियां यार मोहम्मद मुग़ल नवाब जी फ़ौजी मदद कई। मियां साहब बखर ऐं सेवण में ढलुनि जे हासिलात लाइ कामयाबु क़दम खयां ऐं रस्तनि जे अमुन खे यकीनी बनायो। उन करे अवाम में इत्मीनान जो अहसासु उभरियो ऐं इक़्तिसादी सरगर्मियूं बहाल थियूं। ग़ुलाम रसूल महर मुग़लनि जी मजबूरियुनि ऐं कलोड़नि जे तकलीफ़ुनि ऐं हासिलात जो मुफ़स्सिल ज़िक्र कयो आहे। तारीख़ कलोड़ा जुल्द अवल बाब 15 खां बाब 24 ताईं। औरंगज़ेब 1118 हिजरी 1707 ईस्वीअ में फ़ौत थियो। उन बाद मरकज़ में बादशाह गर्दी शुरू थी। मियां यार मोहम्मद खे पंहिंजे सॼे दौर में जन मुग़ल बादशाहनि सां हलणो पियो। उन्हनि जो विचूर कुझु हिन रीति आहे। शाह आलम बहादुर शाह अव्वल 1707 ईस्वी खां 1712 ईस्वी, मुइज़ुद्दीन जहानदार शाह 1712 ईस्वी, फ़र्रुख सैन 1712 ईस्वी खां 1718 ईस्वी, रफ़ीउद्दरजात 1719 ईस्वी, रफ़ीउद्दौला शाहजहान सानी 1719 ईस्वी, मलक ताज महमद ज़वाल सल्तनत मुग़लिया सिफ़ो 33 खां 37। सैयद हसामुद्दीन राशिदी सूरत हाल जो ॾाढो दिलचस्प तज्ज़ियो पेश कयो आहे। आलमगीर 1118 हिजरीअ में फ़ौत थियो ऐं पुठियां पुटनि ऐं पोटनि जो हिकु लश्कर छॾे वियो। 1118 हिजरीअ खां 1124 हिजरी 1707 ईस्वी खां 1712 ईस्वीअ ताईं 4 शहज़ादा तख़्त नशीन थिया। शाह आलम बहादुर शाह अव्वल 2 सालनि जी कश्तो खून करण बाद जॾहिं लाहौर में मुओ त खाना जंगीअ जे बाहि में कंहिंखे संदसि कफ़न दफ़न जो ख़्यालु कोन रहियो ऐं बराबरि 1 महीनो बादशाह सलामत जो लाश लावारिस पियो रहियो। खांसि पोइ साल खन लाइ मुइज़ुद्दीन जहानदार शाह तख़्त ते आयो। बेकार अयाश ऐं उन ई हद ताईं फज़ूल हो जो सल्तनत जो सॼो कारोबार लाल कंवर नाले संदसि हिकु रंगीली सुबंधी हलाईंदी हुई, जंहिं करे बादशाह जो रहियो खोयो वकार रोब ऐं मान बि हलियो वियो। उन बाद फ़र्रुख सैन निहायत बेरहमीअ सां जहानदार शाह खे माराए पाण तख़्त ते वेठो। उहो सभु कुझु 1118 हिजरीअ खां 1124 ईस्वीअ ताईं 6-7 सालनि में थियो। फ़र्रुख सैन 1124 हिजरीअ खां 1131 हिजरी 1712 ईस्वीअ खां 1718 ईस्वीअ ताईं बादशाह रहियो। ये 8 साल ई हुकूमत जी हालत अॻु खां बि अबतर रही। फ़र्रुख सैन खे 1131 हिजरीअ में अंधो करे मारियो वियो। साॻिए साल में 3 शहज़ादा तख़्त ते वेठा ऐं मुआ, रफ़ीउद्दरजात, रफ़ीउद्दौला ऐं नकोसेर। ॻाल्हियूं ॻोठ वणनि जूं सिफ़ो 314 खां 315। मियां यार मोहम्मद निहायत दानिशमंदीअ सां उन्हनि हाकिमनि ऐं हालतुनि सां मोह ॾींदे पंहिंजी वफ़ादारी बि बरक़रार रखी त पंहिंजी सियासी ऐं फ़ौजी ताक़त बि वधाईंदो रहियो। हिन 11 ज़ुल्क़ाद 1131 हिजरी 14 सेप्टेम्बर 1719 ईस्वीअ ते वफ़ात कई, जंहिं बाद संदसि पुट मियां नूर मोहम्मद हाकिम थियो। 15 ज़ुल्क़ाद 1131 हिजरी
सेप्टेंबर 1719 ईस्वीअ ते हिंदुस्तान में रोशन अख्तर मोहम्मद शाह बादशाह बनियो। मलक ज़हीरुद्दीन मोहम्मद शाह जी तख़्त नशीनी 28 सेप्टेंबर 1719 ईस्वीअ ते लिखी आहे। द रेन ऑफ मोहम्मद शाह सिफ़ो 56 दिल्ली 1977 ईस्वी। मोहम्मद शाह अॻिते हली अवाम ऐं आख़िर में तारीख़ में मोहम्मद शाह रंगीले जे लक़ब सां मशहूरु थियो। नूर मोहम्मद ऐं मोहम्मद शाह जा तालुकात ठीकु रहिया, न त ॿिन्हिनि में छिकताण पैदा थी ऐं न वरी कॾहिं मुग़ल फ़ौज कशीअ जी नौबत आई। मियाँ साहब पूरे ख़ुलूस सां वालिद वारी ज़िम्मेदारीअ खे निभायो, हिन बूढ़ान लक जी हिफ़ाज़त कई ऐं पंहिंजे मुल्क में अमन अमान खे क़ाइमु रखियो। हिन दौर में सिंध नूर मोहम्मद पारां दहली दरबार में वकील रहणु लॻो। जेतोणीकि यार मोहम्मद जे दौर खां ठटे सूबे जा हालात मुग़ल नवाबनि जे कंट्रोल में न रहिया हुआ, पर मोहम्मद शाह जे दौर में हालतूं अञा बि वधीक ख़राबु थियो। सन 1150 हिजरी 1737 ईस्वीअ में आख़िरी मुग़ल नवाब सादिक अली ख़ान नाकाम थी ठटे सूबे जो इंतज़ाम मियां नूर मोहम्मद जे हवाले कयो। तहफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 253। मियां नूर मोहम्मद जी लिखत मां मुग़लनि जे बारे में कलोड़नि जे अख़्तियार कयल पॉलिसीअ ते रोशनी पवे थी। पाण लिखे थो त मुग़लनि सां ज़ाहिरी फर्माबरदारीअ में का बि कसर न छॾी वञे। अंदरूनी तौरु पंहिंजी ज़िम्मेदारीअ जो तरीक़ो जेको अबनि ॾाॾनि खां हलियो थो अचे सो बि हथ खां न छॾींदा। मंशुल वसियत तो दस्तूर हुकूमत सिफ़ो 25। कलोड़नि हिन पॉलिसीअ ते पूरो अमल कयो। मुग़लनि सां सुलह इख़लास सां रहंदा आया, ॿिए तरफ़ पूरी सिंध ते पंहिंजो असरु वधाईंदा रहिया। दिल्ली दरबार में संदन सफ़ीर वकील रहंदो हो। 1150 हिजरी 1737 ईस्वीअ में शेख ग़ुलाम अहमद वकील हो। उन जी कोशिश सां ठट्टो सूबो मियां साहिबनि खे मिली वियो। उन खां पोइ मीर मतारो वकील थी रहियो। वक़्त जे अहम अमलदार अनदराम मुख़लिस ऐं मीर मतारे जे विच में दोस्ताना तालुकात क़ाइमु थिया। अनदराम हर तरह सां दरबार में कलोड़नि जी मदद कई। मंशूर वसियत और दस्तूर हुकूमत ज़मीमूं 2। सॼी सिंध ते कलोड़नि जी हुकूमत क़ाइमु थिए अञा 2 साल बि न गुज़रिया हुआ त नादिर शाह जी मुसीबत दिल्लीअ ते कड़की। क़त्ले आम ऐं फुरलुट खां वांदो थियो त नादिर शाह खे मुग़ल शहनशाह मोहम्मद शाह अटक दरिया ऐं सिंधु दरिया जे ओलह वारनि इलाइक़नि जो कब्ज़ो लिखी ॾिनो। शालीमार बाग दिल्लीअ में 3 सफ़र 1152 हिजरी 1 मई 1739 ईस्वीअ ते मुग़लनि ऐं ईरानियुनि जे विच में हिननि इलाइक़नि जे हवाले सां हिकु मुआहिदो थियो। जीअं त हीउ मुआहिदो शालीमार बाग में थियो, उन करे तारीख़ुनि में उनखे शालीमार मुआहिदो सॾियो वियो। हिन मुआहिदे जे पस मंज़र में सिंध जो सॼो मुल्क नादिर शाह जे हवाले थी वियो। रियाज़ुल इस्लाम अ कैलेंडर ऑफ डॉक्यूमेंटेशन इन इंडो पर्शियन रिलेशन जुल्द 2 सिफ़ो 79 कराची 1982 ईस्वी। इन रीति सिंध ते मुग़ल बालादस्तीअ जो दौर ख़त्म थियो। नादिर शाह ईरानी दुनिया जे तारीख़ जो मशहूरु फ़ातिह नादिर शाह अफ़शार इब्तिदा में बकरियूं चारींदो हो। कुझु वक़्तु वापारी काफ़िलनि खे बि फुरियाई। हिकु वक़्त ते ग़ुलाम थियो ऐं उन हालत में 4 साल रहियो। सफ़ी बादशाहनि जी कमज़ोरीअ वारे पस मंज़र में ईरान जे लश्कर में शामिलु थियो। मुख़्तलिफ़ दुश्मननि सां निबरण में सफ़ी बादशाहनि जी भरपूर मदद कयाई। शाहबाज़ सफ़ी 3 नंढी उमिरि में फ़ौत थियो। तॾहिं 1148 हिजरी 1736 ईस्वीअ में ईरान जो बादशाह बनियो। तारीख़ ईरान जुल्द 2 सिफ़ो 373। ईरान जे अंदरूनी मामरनि खां वांदो थी हिन कंधार फ़तह कयो। तॾहिं कंधार मां भाॼ थी भगोड़नि मुग़ल बादशाहत जे हदुनि में ख़ासि करे काबिल ऐं पिशावर में पनाह वरिती। नादिर खे अंदेशो हो त उहे भगोड़ा हिंदुस्तानी सरहदुनि मां कंधार ते हमला कंदा। नादिर शाह पंहिंजो सफ़ीर दिल्ली मोकिलियो, लेकिन मोहम्मद शाह न त हालतुनि खे सम्झो ऐं न वरी सिफ़ारती अंदाज़ सां मुंहुं ॾिनो। इन तरह नादिर पाण खे हिकु बहितरीनु सिफ़ारतकार साबित कयो। रियाज़ुल इस्लाम इंडो पर्शियन रिलेशन सिफ़ो 144 145 तहरान 1970 ईस्वी। इन रीति नादिर हिंदुस्तान ते हमले जो हुकुम ॾिनो। नादिर शाह 1151 हिजरी 1738 ईस्वीअ में पिशावर फ़तह करे अटक खां सिंधु दरिया टपी अॻिते वधियो। करनाल में मुग़लनि ऐं ईरानियुनि में जंग थी।
ॿिनि कलाकनि जे जंग में 20,000 हिंदी सिपाह मुग़लनि खे शिकस्त आई। दिल्लीअ में नादिर शाह ख़ूब क़तलाम करायो। सुलह जे अमल तौरु मोहम्मद शाह पंहिंजी धीअ नादिर शाह जे पुट नसरुल्लाह सां निकाह करे ॾिनी। तारीख़ ईरान जुल्द दोम सिफ़ो 376 खां 378। मथे ज़िक्र कयल शालीमार मुआदे मूजिबि सिंधु दरिया जे ओलह वारा इलाइक़ा नादिर शाह खे मिलिया। नादिर खे हासिल थियल रक़म बाबति मुख़्तलिफ़ अंदाज़ा आहिनि। हिकु लिखत मूजिबि 15 करोड़, ॿी लिखत मूजिबि 40 करोड़ ऐं टीं लिखत मूजिबि 50 खां 80 करोड़ चयो वञे थो। ॾोकड़नि ऐं हीरनि जवाहरनि खां सवाइ 300 हाथी, 10,000 घोड़ा ऐं 10,000 उठ बि नादिर जे हवाले कया विया। द रेन ऑफ मोहम्मद शाह सिफ़ो 181 हाशियो 2। गनीमत जे माल में तख़्त ताऊस ऐं कोहे नूर हीरो बि शामिल हो। तारीख़ ईरान जुल्द दोम सिफ़ो 377। नादिर शाह जॾहिं दिल्लीअ में सभु मामला निबेरे वांदो थियो तॾहिं सिंध जे वकील मीर मतारे खे मियां नूर मोहम्मद लाइ पैगाम ॾिनाई। हिकु त बाक़ाइदा ख़राज मोकिलींदो रहे, ॿियो त पंहिंजो हिकु पुटु 10,000 सिपाह सां गॾु मूं ॾे रवानो करे। उन बाद नादिर शाह दिल्ली छॾे काबिल रवानो थियो, जिते पहिरीं रमज़ान 1152 हिजरी 21 नवंबर 1739 ईस्वीअ ते पहुची वियो। नूर मोहम्मद पारां इताअत न करण जो ॿुधी नादिर शाह सिंध ते हमले जो फ़ैसिलो कयो। पाण काबिल खां देरा इस्माइल ख़ान ऐं पोइ देरा गाज़ी ख़ान पहुतो। नादिर 14 ज़ुल्क़ाद 1152 हिजरी 1 फरवरी 1740 ईस्वीअ ते लाड़काणे पहुतो। तारीख़ कलोड़ा जुल्द अवल सिफ़ो 400 खां 401, सिफ़ो 380 खां 385। मियां नूर मोहम्मद खे नादिर जे हमले जी पक थी त मुक़ाबिलो करण बजाए उमरकोट रवानो थियो। नादिर संदसि पीछे में उमरकोट पहुतो। नूर मोहम्मद ईरानी बादशाह जे आॾो पेश पियो। ॻाल्हियुनि बाद सुलह सफ़ाई थी। ॿई अॻुवाण उमरकोट खां लाड़काणे पहुता। नादिर खे सिंध मां मिलियल रक़म बाबति जुदा जुदा राया मिलनि था, पर अक्सर जी राय आहे त 1 करोड़ रुपया अदा कया विया ऐं सिंध ते 20 लख रुपया सालियानो ख़राज पिणु मड़ियो वियो। तारीख़ कलोड़ा जुल्द अवल सिफ़ो 389 खां 391। नादिर शाह सिंध तरफ़ ईंदे लाहौर ऐं मुल्तान जे नाज़िम ज़करिया ख़ान लाइ फ़रमान जारी कयो त हू हिन मुहिम में संदसि मदद करे। जीअं त ज़करिया ख़ान दिल्ली सल्तनत जो अमलदार हो, उन करे अहिड़ी मदद लाइ मुग़ल शहनशाह खां इजाज़त घुरी वई। इजाज़त मिलण सां ज़करिया ख़ान लाहौर छॾे मुल्तान पहुतो ऐं ज़रूरी क़दम खयाई। इब्तिदा में पंहिंजे पुटु हयातुल्ला ख़ान खे ऐं पोइ पाण बि सिंध पहुची नादिर जी मदद में लॻी वियो। सिंध छॾण महिल नादिर शाह ज़करिया ख़ान ऐं हयातुल्ला ख़ान खे इनाम इकराम ॾिना। चयो वञे थो त ज़करिया ख़ान मजबूरीअ में नादिर जी मदद कई ऐं संदसि हुकुमनि जी पैरवी कई। ईरान पाकिस्तान कॉमन कल्चर डॉक्टर रियाज़ुल इस्लाम जो मकालो, इस्लामाबाद 1977 ईस्वी। सिंध जे मुहिम वक़्तु नादिर जी मदद में अमीर सादिक मोहम्मद ख़ान, दाऊद पोटरो ऐं कलात जो वाली मोहम्मद ख़ान बिरोही बि मौजूदु हुआ। मुहर्रम 1153 हिजरी मार्च 1740 ईस्वीअ में नादिर लाड़काणे खां रवानो थियो, लेकिन सिंध छॾण खां अॻु पाण जेके फ़ैसिला कयाई उहे हिन मुल्क लाइ निहायत हाञीकार साबित थिया। कलोड़नि 60 सालनि जी जाखोड़ सां सिंध जी मुल्की तामीर कंदे जेके कशाला कढिया हुआ उहे हिक ई धक सां ख़तमु थी विया। नादिर वञण महिल सिंध जा 3 हिसा कया। सिबी, कच्छी ऐं ढाढर रियासत कलात खे ॾिना विया। शिकारपुर दाऊद पोटरनि खे मिली, बाक़ी सिंध जो मुल्क मियां नूर मोहम्मद खे मिलियो। तहफ़्फ़ुज़ुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 268। सैयद मीर मोहम्मद बलग्रामी उन वक़्तु सिंध में मौजूदु हो। नादिर जे सिंध में अचण सां हिन मुल्क जो जेको हशर थियो उन मुतलिक़ पाण दर्दनाक तस्वीर कशी कई अथसि। जॾहिं मुग़ल सिंध में रहिया त हर शहर ऐं लश्कर ते हमिलो ऐं ज़ुल्म तोड़े ॾाढ कयाऊं। जिते बि भलो घोड़ो ॾिठाऊं उहो फुरियाऊं ते, जिते का चङी तलवार शाल में सुठो कपिड़ो हो उहो बि ज़ोरीअ फुरे वरिताऊं। मंसूर वसियत दस्तूर हुकूमत ज़मीमूं 6 सिफ़ो 154। उहो त हो मुल्क ऐं माण्हुनि जो हशर, पर ज़ाती तरह मियां नूर मोहम्मद खे बि ॻरो नुक़सान ऐं सदमो पहुतो। शाही ख़िदमत या यरगमाल तौर लाइ ग़ुलाम शाह ऐं मुराद याब ख़ान 2,000 जे लश्कर सां नादिर शाह पाण सां गॾु ईरान वठी वियो। ॿी रिवायत मूजिबि 12,000 जो लश्कर ईरान मोकिलियो वियो।
मंशूर वसियत ज़मीमूं 5 सिफ़ो 127। कुछ वक़्त बाद टियों पुट अतर ख़ान बि वधीक लश्कर सां ईरान मोकिलियो वियो। नादिर शाह वञण वक़्तु मियाँ जा किताब ऐं के क़ीमती शयूं बि पाण सां खणी वियो। उन पस मंज़र में मियाँ नूर मोहम्मद पंहिंजी किताब मंशूर वसियत में नादिर खे सफ़ाक नापाक सॼियो आहे। मंशूर वसियत सिफ़ो 15। नादिर सिंध जी ख़ुदि मुख़्तारी ख़तमु करे ईरान हलियो वियो। पंहिंजनि मफ़ादनि जी संभाल लाइ ईरानी अमलदार बि सिंध में छॾींदो वियो। हिन बादशाह गढ़वीअ जे दौर में सिंध जो अमन ऐं इंतिज़ाम सॼो धरम भरम थी वियो, जंहिंखे यार मोहम्मद ऐं नूर मोहम्मद वॾनि कशालनि खां पोइ बहाल कयो हो। नादिर जे वञण खां पोइ मियाँ नूर मोहम्मद खे नफ़्सियाती तौरु एतिरो त धचको पहुतो जो कुझु वक़्तु पाण मुल्की मामरनि खां पासीरो थी वियो। आहिस्ते आहिस्ते वरी मुल्की मामरा हथ में खणी पकड़ियल बदअमनी ऐं लाक़ानूनियत खे चीबाड़णु शुरू कयाई। उन में वॾी हद ताईं कामयाब बि थियो, लेकिन सिबी ऐं शिकारपुर खे हासिल न करे सघियो। उनखां सवाइ 3 पुटनि जी जुदाई खेसि राति ॾींहुं सताईंदी रही। नादरी हमले ऐं कब्ज़े जे हवाले सां मियाँ साहब जी मुश्किलातुनि जो तफ़सील ग़ुलाम रसूल महर ॾिनो आहे। तारीख़ कलोड़ा जुल्द अवल सिफ़ो 409 खां 439 ताईं। नादिर जे ज़ुल्मनि जी इंतहा थी त खेसि पंहिंजनि अमीरनि 11 जमादुल आख़िर 1160 हिजरी 10 जून 1747 ईस्वी ते क़त्ल करे छॾियो। नादिर जे क़त्ल सां सिंध जे गर्दन मां ईरानी बालादस्तीअ जी रसी निकिती। शालीमार मुआहिदे खां वठी 1 मई 1739 ईस्वी नादिर जे क़त्ल ताईं 10 जून 1747 ईस्वी सिंध जे मुल्क 8 साल ईरानी बालादस्तीअ में गुज़ारिया। नादिर शाह सिंध लाइ ख़ासि सिक्को जारी करायो, जंहिं ते ज़रबे सिंध जा लफ़्ज़ तहरीर कया विया। ही सिक्का अॼु बि मुख़्तलिफ़ अजाइब घरनि में मौजूदु आहिनि।